नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ है जेका मां शेयर कयूं पिया। जीलानी जमात जो रूहानी पेशवा पीर साईं अमीर अली शाह जीलानी अछड़े थर जे रूहानी सफ़र ते रवाना थी चुका आहिनि। उन हवाले सां लाइन ते मौजूद आहे आसिफ खोसो। जी आसिफ, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। बिल्कुल, जीलानी जमात जो रूहानी पेशवा पीर साईं अमीर अली शाह जीलानी अछड़े थर जे रूहानी सफ़र ते निकिरी चुका आहिनि। जीअं त क़िबला साईं पीर अमीर अली शाह जीलानी अछड़ो थर जे रूहानी सफ़र ते निकिरण खां पहिरियां दरगाह कामारो शरीफ़ ते हाज़ुरी भरे दुआ पिणु घुरी, जंहिंखां पोइ अछड़े थर जे रूहानी सफ़र ते साईं जिन निकिरी चुका आहिनि। जी ठीकु आहे आसिफ, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी। ख़बर शामिल कई पिया मज़ार क़ायद ते गार्ड्स जी तब्दीली जी अज़ीमुल शान तक़रीब। पाकिस्तान मिलिट्री अकेडमी काकुल कराची में मज़ार क़ायद ते गार्ड्स जी तब्दीली जी पुरवकार तक़रीब मुनक़िद कई वई। गार्ड्स ड्यूटी संभाले वरिती। बानी पाकिस्तान कायदे आज़म मोहम्मद अली जना जो 148 जनम ॾिहाड़ो अॼु रवायती जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। बाबा क़ौम जी सालगिरह ते अॼु सॼे मुल्क में आम मोकल आहे। सरकारी ऐं गैर सरकारी इदारनि पारां ख़ुसूसी तक़रीबूं मुनक़िद कयूं वयूं ऐं अॼु कराची में मज़ार क़ायद ते हाज़िरी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं गवर्नर सिंध कामरान शिरकत कई। नाज़रीन, चौहर जमाली मां सैफुल्ला ओठो जी रिपोर्ट मुताबिक़ अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं। शाहबंदर जे सामुंडी तड़ रोहड़ो वेझो होड़ो समुंड में ॿुॾी वियो। हिकु माइगर ॿुॾी फौत, हिकु ॼणे खे बचायो वियो, 2 ॼणनि जी ॻोल्हा जारी। उतरकी वेझो शाहबंदर जे समुंड तड़ रोहड़े जे ढंढ में मच्छी जो शिकार कंदे नाखई मोहम्मद पड़ेहारी जो होड़ो समुंड में ॿुॾी वियो। नाखई जे 2 पुटनि मां हिकु हनीफ़ पड़ेहार ॿुॾी फौत थी वियो, जंहिंजो लाश कढियो वियो। हिकु मुश्ताक पड़ेहार खे बचायो वियो। 2 माइगर मंसूर ख़ासकली ऐं मजीद ख़ासकली लापता आहिनि, जंहिंजी ॻोल्हा जारी आहे। चोर वेझो ॻोठ सुनोई में करायल वज़ीर प्रीमियर लीग BPL टे बाल क्रिकेट लीग टूर्नामेंट जो फाइनल मैच ग्रीन स्टार क्रिकेट क्लब सुनोई ऐं AK लाइस क्रिकेट क्लब उमरकोट विच में थी गुज़रियो। ग्रीन स्टार क्रिकेट क्लब पहिरियां बैटिंग कंदे मुक़रर 10 ओवरनि में 114 रन्सूं 5 विकेटनि जे नुक़सान ते ठाहियूं, जंहिंमें तीरथ कुमार 56 रन्सूं ठाहियूं। जवाब में AK लाइस क्रिकेट क्लब उमरकोट मुक़रर ओवरनि में 112 रन्सनि ते ऑल आउट थी वई। अहिड़ी तरह ग्रीन स्टार क्रिकेट क्लब 2 रन्सनि तां फाइनल खटे वरितो। आख़िर में महिमान ख़ास APA राणा हमीर सिंह सोढो, GPA कंवल मोहन लाल, चेयरमैन UC न्यू चोर हरचंद वज़ीर, लदराम बेखाणी, कन्या मोहन लाल, सदर प्रेस क्लब चोर ऐं सीनियर साफ़ी पृथ्वी सोढो, मास्तर जेठानंद, कवि साफ़ी जगतदा चारण, मास्तर ज्ञानचंद, अतम संग्रासी, वफ़ा दर्जन चवाण, असद दास, महेंद्र दायो, मदन लाल सेठ, टिकम दास, मोहन कुमार, GDA ऐं ॿियनि पारां। विनर टीम जे कैप्टन तीरथ कुमार खे विनर ट्रॉफी ऐं कैश प्राइज़, रनर टीम जे कैप्टन राजेश कुमार खे रनर ट्रॉफी ऐं कैश प्राइज़, मैन ऑफ द मैच तीरथ कुमार, मैन ऑफ द सीरीज़ जसवंत कुमार, बेस्ट बैट्समैन जसवंत कुमार, बेस्ट बॉलर कैलाश कुमार, बेस्ट विकेट कीपर पूंजराम बेखाणी, बेस्ट एम्पायर जीवित कुमार ऐं अशोक कुमार, बेस्ट स्कोर्स रवित कुमार, बेस्ट कवरेज पृथ्वी सोढो, बेस्ट कमेंटर जमन फ़कीर ऐं नानक संग्रासी खे ट्रॉफी ॾिनियूं। नाज़रीन, रतोदेरो मां एहसान बोस्तार जी रिपोर्ट मुताबिक़ अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं। रतोदेरो भरिसां रोड हादसो, 2 पुलिस एहलकार ज़ख़्मी। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी ते ड्यूटी सरअंजाम ॾियण लाइ वेंदड़ पुलिस एहलकारनि जी मोटरसाइकिल खे टोल प्लाज़ा वटि शहज़ोर गाॾी जो टक्कर, जंहिं जे नतीजे में मोटरसाइकिल ते सवार 2 पुलिस एहलकार ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी पुलिस एहलकारनि खे इलाज लाइ तालका अस्पताल रतोदेरो आंदो वियो। हैदराबाद सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां सिंधु बचायो जागृता मुहिम शुरू करण जो फ़ैसिलो। 7 जनवरी खां 12 फरवरी ताईं सिंध जो दौरो करे मुहिम हलाई वेंदी। सिंध दुश्मन मंसूबनि जे ख़ात्मे ताईं जदोजहद जारी रहंदी। डॉक्टर कादिर मंगसी सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सेंट्रल कमेटी जो इजलास। पार्टी चेयरमैन डॉक्टर कादिर मंगसी जी सदारत में सिंध तरक़ी पसंद पार्टी हाउस कासिमाबाद ते थी गुज़रियो। इजलास में इंजीनियर गुलज़ार सुमरो, हैदर बख्श शहाणी, निसार केरियो, हौद खान गाॾाई ऐं ज़िले सदर जान मोहम्मद जुनेजो पिणु मौजूद हुआ। इजलास में इहो तय कयो वियो त जेसिताईं पाकिस्तान जा हुक्मरान सिंधु दरिया मथां नाजाइज़ 6 कैनाल आॾण वारो फ़ैसिलो वापसि न वठंदो, तेसिताईं असांजी जदोजहद जारी रहंदी। असां हुकूमत जे कंहिं बि दॿाउ में न ईंदासीं, जेलनि में वञण लाइ तयारु आहियूं।